अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठू बाबा आलम। रब्बिल आलमीन लाए शुक्र एहसान सारा अल्लाह लाए आहे जेको जहाननि जो पालणहार आहे, रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। अल्लाह रब अला क़ुरान में फरमायो, रब अला जा आहिनि ओभर ऐं ओलह। ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जंहिंखे घुरे थो सिधी वाट ॾेखारे थो। ऐं अहिड़ी तरह उम्मत मुहम्मदिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां विचोले ऐं भलारी उम्मत कयोसूं, जीअं तव्हां माण्हुनि ते शाहिद थियो ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां ते शाहिद थिए, यानी तव्हांखे यादि करे, तव्हांखे पाक करे। ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं क़िबले ते तूं हुए तंहिंखां कैबतला ॾांहुं तोखे हिन लाइ फेरायोसूं जीअं जुदा करियूं उन शख़्स खे जेको पैरवी करे थो उन खां जेको कुफर ऐं इर्बिता ॾांहुं मोटे थो। ऐं बेशक इहो यानी कैबतला ॾांहुं मुंहुं करणु अलबत मुश्किल कमु आहे, मगर जिन खे अल्लाह हिदायत ॾिनी ऐं अल्लाह तव्हांजे ईमान यानी पहिरिएं क़िबले ॾांहुं तव्हांजे निमाज़ुनि खे ज़ाया कंदड़ न आहे। बेशक अल्लाह माण्हुनि ते अलबत ॾाढो महिरबान ऐं रहम कंदड़ आहे। बेशक असां आसमान ॾांहुं तुंहिंजे मुंहुं फेराइण खे ॾिसूं था, पोइ ज़रूरु तुंहिंजे मुंहं खे उन क़िबले ॾांहुं फेराईंदासूं जंहिंखे तूं पसंदि करींदो। पोइ पंहिंजे माण्हुनि खे मस्जिदुल हराम जे तरफ़ ॾांहुं फेराए। पोइ जिते बि हुजो पंहिंजा मुंहं मस्जिदुल हराम ॾांहुं फेरायो। ऐं बेशक जिन खे किताब यानी तौरेत ऐं इंजील ॾिनो वियो आहे उहे ॼाणनि था त मस्जिदुल हराम रब जे तरफ़ां हक़ ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम जो क़िबलो आहे। ऐं उहे जेके कमु कनि था तिन खां अल्लाह गाफ़िल न आहे। ऐं जिन माण्हुनि खे किताब यानी तौरेत ऐं इंजील ॾिनो वियो आहे, जेकॾहिं खेनि हर क़िस्म जी निशानी ॾींदे त बि उहे तुंहिंजे क़िबले जी पैरवी न कंदा। ऐं न ई ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं संदन क़िबले जी पैरवी कंदड़ आहीं, न यहूदी ऐं ईसाई हिक ॿिए जे क़िबले जी पैरवी कंदड़ आहिनि। ऐं जेकॾहिं पाण वटि इल्मु अचण खां पोइ संदन ख़वाहिश जी पैरवी कंदे त बेशक उन वक़्तु तूं ज़ालिमनि मां थींदे। जिन माण्हुनि खे असां किताब ॾिनो आहे उहे उन खे ईअं सुञाणनि था जीअं पंहिंजे पुटनि खे सुञाणनि था। ऐं बेशक उन्हनि मां हिकिड़ी टोली हक़ यानी हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं कैबतला जी हक़ीक़त खे लिकाए थी। ऐं उहे ॼाणनि था इहो तुंहिंजे रब जे तरफ़ां हक़ आहे, पोइ हरगिज़ शक कंदड़नि मां न थी। ऐं हर मज़हब वारनि लाइ हिकु क़िबलो आहे जंहिं ॾांहुं उहे मुंहुं कनि था। पोइ नेकिन में अगराई करियो, तव्हां जिते बि हूंदा तव्हां सभिनी खे हिसाब लाइ आणींदो। बेशक अल्लाह हर शइ ते कुदरत रखंदड़ आहे। ऐं जितां बि ॿाहिरि निकिरे पंहिंजे मुंहं खे मस्जिदुल हराम जे तरफ़ ॾांहुं फेराए। ऐं बेशक इहो ई तुंहिंजे रब जे तरफ़ां हक़ आहे। ऐं जेकी कुझु तव्हां करियो था तंहिंखां अल्लाह गाफ़िल न आहे। ऐं जितां बि ॿाहिरि निकिरे पंहिंजे मुंहं खे मस्जिदुल हराम यानी बैतुल्लाह शरीफ़ जे तरफ़ फेराए। ऐं तव्हां जिते बि हुजो पंहिंजा मुंहं उन जे तरफ़ ॾांहुं फेरायो जीअं तव्हां ते माण्हुनि जी हुजत बाक़ी न रहे।
मगर जॾहिं उन्हनि मां हक़ लिकाइण जो ज़ुल्म कयो पोइ उन्हनि खां न ॾिजो ऐं मूंखां ॾिजो ऐं तव्हां जे पंहिंजी नेमत पूरी करियां जीअं तव्हां हिदायत हासिल करियो। क़ुर मजीद में फरमायो पाक अल्लाह रब